दीनू वञ ॿाहिरि, को न को बहानो करे वञ ॿाहिरि। जीअं सम्झायो थी माए न उहे वञी कजांइ, बाक़ी अल्लाह मालिक आहे। मलूका तूं परवाह न कर, मां हींअर ॿाहिरि वञा थो। अल्लाह कंदो, किथां न किथां भलाई थी पवंदी। अम्मा मां इहो निकाह कॾहिं बि कोन कंदसि। जी ज़बरदस्ती करनि था त पोइ मूंखे पंहिंजे हथनि सां ज़हर ॾेई मारे छॾिजांइ। अल्लाह ख़ैर कंदो तुंहिंजे सिर ॾां धीअ, पिणे खे मां ॿाहिरि मोकिलियो आहे, अल्लाह कंदो त भलाई थी वेंदी। दीनू शाम जो वखर अची आया है, वरी तोखे कहिड़ी ज़रूरत पिया घर खां ॿाहिरि निकिरी आहीं? वारस वखर त वठी छॾियो आहे, पर राति जो खीर वठंदा आहियूं, उहो थो वठण वञा वाड़े तां। खीर वठी जल्दी वञण जी कजांइ, थोरी बि देरि कंदे न घर में वापसि वञण न ॾींदोसांइ, पोइ सॼी राति वत जांइ घिटी में घुमंदो। वारस जीअं ई खीर मिलियो न त मां घर हलियो ईंदुसि, मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे मां उते वेहां। पुट शेरल, पुट मुराद, मां तव्हां वटि इहो अर्ज़ु खणी आयो आहियां त मुंहिंजी कुझु मदद कयो। जेकॾहिं न तव्हां सामल वारनि खे नथा पले सघो त अॼु राति उतां असांखे वाट वठी ॾियो त निकिरी वञूं। चाचा दीनू, असां सिकुअ जे मसइले जे करे पहिरियां ई हथीका थी विया, मथां जे तुंहिंजी मदद कईसीं न त असां लाइ मसइलो थी वेंदो। मुंहिंजो पुटु रूंडे जी सलाह खां सवाइ इहो कदम खणी नथो सघे, हू तव्हांजो ॾोही न आहे बाबा। चाचा दीनू, इहा त असांखे बि ख़बर आहे त इहा सॼी शरारत इन लानती रूंडे जी आहे। उहो सज़ा असांखे छो पई मिले अब्बा? चाचा दीनू, इहो सिकुअ खे सोचणु घुरिजे हा। पुटु कंहिंजी ग़लती आहे या कंहिंजी ग़लती न आहे, मां इहे ॻाल्हियूं करणु कोन आयो आहियां बाबा। मां तव्हांखे हथ जोड़े थो चवां त ख़ुदा जे वास्ते असांजी मदद कयो बाबा। चाचा दीनू, हाणे इहे ख़ुदा जा वास्ता न विझ, तूं वञ घर, असां सोचूं था। पुटु मूंखे त उमेद आहे तव्हां में, हू मजबूर जी मदद ज़रूरु कंदो। छा थो चई मुराद, इन जी मदद करणु घुरिजे या न? इहो जेको बि मसइलो थियो आहे न, इन सिकू जे करे थियो आहे। इहो सिकू लानत पएसि, इहो कदम न खणे हा न त केर बि तकलीफ़ में न अचे हा। अम्मा राति गुज़रंदी वञे थी ऐं मुंहिंजो ख़ौफ़ वधंदो वञे थो। तूं ख़ौफ़ न कर धीअ, मालिक साईं असांजी मदद कंदो। तुंहिंजो पीउ वियो आहे ॿाहिरि, का न का वाट ॻोल्हे ईंदो ज़रूरु। अम्मा केरु आहे जेको असांजी हिन ॾुखे वक़्त में मदद कंदो? कोई मदद करे न करे, मालिक साईं त आहे न, उहो असांखे ॾिसे पियो। मालिक साईं असांजी मदद लाइ कंहिंखे न कंहिंखे ज़रूरु मोकिलींदो। चाचा दीनू, तूं वखर बि वठी आहीं ऐं खीर बि, हाणे घर खां ॿाहिरि न निकिरजांइ ऐं ॿाहिरियों कड़ो ॾेई थो वञा। इहो कड़ो सुबुह जो खुलंदो। तूं ॿाहिरां तालो बि ॾियो वञ, ठीकु आहे न? अदाए दर, इहो पोलो त असांजे मथां ॾमरियो थो वते। वारस, इहा कावड़ सुबुह जो ख़तम थी वेंदी जॾहिं हिन जी छोरी सां मां निकाह कंदुसि। चाचा दीनू, हाणे देर न कर, हाणे निकिरिया त निकिरी हलूं। अच्छा चाचा, अच्छा हलो हलो। चाचा दीनू, इहो सामो रस्तो थी, हाणे तव्हांजी दिलि आहे,
जाॾे दिलि चएव ओॾे हलिया वञो। महिरबानी पुट, पर तव्हां असांजो फिक्र न कर चाचा, असां हिते ई आहियूं ऐं पक आहे त सावल वारनि जो शक असांजे मथां न ईंदो। तव्हां निकिरण जी कयो। वॾी महिरबानी बाबा, तव्हांजी वॾी महिरबानी। अलाह जे पनाह में हूंदो। अलाह जी अमान अथव, बाक़ी ही ॻोठ तव्हांजे रहण जे क़ाबिल न आहे। बाबा तव्हां वञी सवेल साजुर पंहिंजे लाइ महफ़ूज़ जॻह हथ कयो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।